पुरानी किताबनि में हुर पर मरी हेक या तो नज़र नेक तो बिस्मिल्लाह ही बसा। काबिल एहतराम अॼु जे इन ख़ूबसूरत महफ़िल जो मोहर मोहतरम जनाब सामी मेमन साहब ऐं अवामी प्रेस क्लब जा समूरा साफ़ी ऐं असांजे इन मलीर जा ख़ूबसूरत हीरो जेके बि असांजा मलीर जा फ़नकार आहिनि उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त अवामी प्रेस क्लब खे जेको असां वाच पिया करूं जॾहिं बि अवामी प्रेस क्लब जो असां कहिड़े हिसो बि आहियूं ऐं अवामी प्रेस क्लब जॾहिं खां वजूद में आयो आहे त हुननि पंहिंजे टूटी पंहिंजी हरकतुनि जे हवाले सां जेके हरकतूं कयूं आहिनि मलीर में जेको कमु कयो आहे मां सम्झां थो उन कम जे एवज़ में उन किरदार जे एवज़ में अॼु पूरे सिंध में अवामी प्रेस क्लब के जेके बि मॉडल प्रेस क्लब आहिनि उन्हनि मॉडल प्रेस क्लब में अगरि नालो आहे त अवामी प्रेस क्लब जो बि मॉडल जे नाले सां सॼो वञे थो त हीउ मलीर मुराद मेमन ॻोठ हिन पसमंदा इलाइक़े में अवामी प्रेस क्लब आहे जेको तमामु मॉडल प्रेस क्लब आहे। मॉडल प्रेस क्लब इन करे आहे त यूनिस जहिड़ा महिनती मंज़ूर जहिड़ा जेके साफ़ी आहिनि मंज़ूर ऐं सजाद शाह सरवर मेमन अकबर गबोल जहिड़ा जेके पंहिंजे मदद पाण पंहिंजे मतिलबु को बि गवर्नमेंट जे तरफ़ां को बि ॾाए पंहिंजी मदद पाण तहत हिते मुख़्तलिफ़ जेके शोबे सां तालुक़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई पिया कनि उन्हनि जे हक़नि लाइ करे कमु पिया कनि त उन हवाले सां उन्हनि पंहिंजो पाण महिनत करे पंहिंजो पाण खे मञायो आहे। न त हीउ दौरु वाक़ई ॾुखियो आहे त को बि माण्हू के क़दरदान जो क़दुरु कोन कंदो आहे पर हिते ज़बरदस्ती हिकिड़ो बहितरीनु तरीक़े सां पंहिंजो किरदारु निभाए करे पंहिंजी सुञाणप कराई बि आहे ऐं पंहिंजी इज़त वधाई बि आहे। सो अवामी प्रेस क्लब इन जदोजहद इन महिनत सां ई पंहिंजी इज़त वधाई आहे महिनत कई आहे जंहिंजे वजह सां अॼु असांखे इहो फ़ाइदो थियो आहे त हिते जेके बि प्रोग्राम थींदा जेके बि हिते ॾुसील माण्हू आहिनि जेके गुमनाम माण्हू आहिनि जेके उन्हनि खे बाक़ाइदा हिकिड़ो पंहिंजो नालो पंहिंजी शनाख़त ॾियण में अवामी प्रेस क्लब तमामु हिकिड़ो रोल अदा कयो आहे। अॼु हीअ हालांकि असांजो हिकिड़ो बदनसीब असांजो मुल्क आहियूं जंहिंमें आर्ट सां जेके तालुक़ रखण जेके माण्हू हूंदा आहिनि जेके हीरोज़ हूंदा आहिनि उन्हनि जी तमामु वॾी हिकिड़ी क़दुरु हूंदी आहे। सवाइ असांजो मुल्क आहे या असांजो सिंध सूबो आहे सिंध सूबे में ख़ासि तौर ते जेको असांजो सक़ाफ़ती खातो आहे उहो सक़ाफ़ती खातो ॾींहं ॾींहं माण्हू पंहिंजे सक़ाफ़त खे तरक़ी वठंदा ईंदा आहिनि मगर असांजो डिपार्टमेंट ॾींहं ॾींहं पंहिंजे सक़ाफ़त खे पोइते कंदो पियो वञे तरक़ी जे बजाए अञा उहो पूरे ऊंधाई में वठी पियो वञे जंहिंजे हवाले सां अगरि सक़ाफ़त खातो एतिरो एक्टिव हुजे हा त अॼु हे असांजे जेके मलीर जा जेके फ़नकार आहिनि उहे लावारिस न हुजनि हा उहे बि कंहिं सुठे मंज़िल ते हुजनि हा। ऐं अवामी प्रेस क्लब खां शाबाश थो ॾियां त मलीर में पंहिंजे ग़रीबानी जेको हाल आहे उन हाल में पंहिंजी दिलि खे ज़िंदा दिलि रखी करे पंहिंजे तमामु इहो ई लीडरशिप जो स्किल इहो ई हूंदो आहे त लीडर उनखे चइबो आहे जेको पाण माण्हू खे गॾु पाण सां गॾु खणी हले। ऐं दोस्तो तव्हां सां बि हिकिड़ो इहो आहे त असां बि नंढे हूंदे खां हिते समाजी सियासी हवाले सां हिते आहियूं एक्टिव आहियूं ऐं कुझु माण्हू पाण बि जुस्तजू कंदो आहे कुझु माण्हू पाण बि हरकत कंदो आहे ॿियनि जे आसिरे कोन वेंदो आहे। मूंखे यादि आहे नंढिड़ो हूंदो त हिकिड़ो सलेमान शाह जे नाले सां हिकिड़ो फ़नकार हूंदो उहो असां नंढा हूंदासीं त होटल में अची महफ़िलूं लॻो पियो हूंदो त होटल में अची पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदो फ़न जो मुज़ाहिरो कंदे कंदे उन पंहिंजो पाण खे मुतारिफ़ करायो ऐं पूरे पाकिस्तान लेवल ते माशाअल्लाह पंहिंजी मञता उन पेश कई त असांजा फ़नकार बि मायूस न थी पंहिंजी महिनत कनि पंहिंजा हिकिड़ा ज़रिया ॻोल्हिनि पंहिंजो पाण खे कीअं मुतारिफ़ कराइजे पंहिंजे फ़न खे माण्हू कीअं उजागर कजे ऐं पंहिंजी सुञाण मां माण्हू कीअं कजे घर में माण्हू वेहे न छो जंगल में न अचे मोर किसजे देखा। अॼुकल्ह त तमामु हिकिड़ी सुठी चांस बि आहे सोशल मीडिया जो दौरु आहे सोशल मीडिया में ऐं पंहिंजो अॼु त सामी साहिबु एक्टिविस्ट आहे मगर उनजो प्लानर यूनिस आहे यूनिस प्लानिंग करे थो त असां अवामी प्रेस क्लब में कहिड़ियूं प्लानिंग करियूं जंहिंसां असांजो अवामी प्रेस माण्हू जो तवजो मर्कज़ बणिजे माण्हू अचनि माण्हू सां सुठा लाॻापा थियनि ऐं माण्हू में असांजी सुञाणप थिए माण्हू में असांजी इज़त थिए। अहिड़े नमूने सां हर माण्हू जीअं फ़नकार पंहिंजे अंदरि जा दर्द लिकाए करे माण्हुनि जे चेहरनि ते मुड़कूं पैदा थो करे मुड़कूं ख़ुशियूं थो पैदा करे उहो कॾहिं बि पंहिंजो दिलि जो दर्द ज़ाहिर कोन थो करे बल्कि माण्हुनि खे ख़ुशियूं थो बिल्कुलु मोटाए ॾे। ऐं नंढिड़ो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾींदुसि त अवामी प्रेस क्लब उहो मिसाल क़ाइमु कयो आहे त इंडिया जे अंदरि हिकिड़ो तमामु ग़रीब जेको सो पीउ हो उन पंहिंजे धीअ सां हिकिड़ो वाइदो कयो त जॾहिं बि तूं फस्ट पोज़ीशन खणंदी आहे त तोखे आउं उन पंहिंजे शहर जी का हिकिड़ी सुठी होटल आहे उन में तोखे सुठी मानी खाराईंदुसि
जॾहिं उहा धीअ चए थी ठीकु आहे बाबा ऐं महिनत कंदे सुठी पोज़ीशन कंदे, उहा धीअ सुठी पोज़ीशन खणे थी ऐं पोज़ीशन खणण खां पोइ पंहिंजे पीउ खे चवे थी त बाबा तूं मुंहिंजो वाइदो पूरो कर, मूं पंहिंजो वाइदो पूरो कयो, हाणे तूं बि वाइदो। पीउ तमामु मज़दूर आहे, ग़रीब माण्हू आहे, छो त वाक़ई मूं वाइदो कयो, हल तोखां वठी थो वञा होटल में। जॾहिं हिकिड़े सुठी शहर जी तमामु होटल आहे उते वठी वियो पंहिंजी धीअ खे ऐं भेरो आयो चए तव्हां मानी में छा खाईंदा, कि मुंहिंजी धीअ खां पुछा करे उहो छा खाईंदी, मूंखे सिर्फ़ु पाणी पीअणो आहे, ऐं ग़रीब माण्हू आहियां, असां वटि एतिरा पैसा न आहिनि, मूंखे सिर्फ़ु आउं पाणी पीअंदुसि, पर मुंहिंजी धीअ खे जेको खाइणो आहे उनखे पुछा कर। इहा ॻाल्हि जॾहिं ॿुधी करे जॾहिं अॻियूं माण्हू जेको हुनजो होटल जो मालिक उन ॿुधो पिए, इहो मंदरु सॼो ॾिठो पिए, त वेटर खां पुछा कई मतिलबु छा मंदरु आहे, उन वेटर ॿुधायोसीं मंदरु आहे। त उन मालिक इहो ऐलान कयो, वेटर खे चई त वञी ऐलान कर त अॼु जेके बि हिन होटल में जेके माण्हू वेठा आहिनि, हिन नंढड़ी जी पोज़ीशन खणण जी ख़ुशीअ में इन्हनि जी मानी अॼु लंच मुंहिंजे तरफ़ां फ्री आहे। ऐं उनखे बाक़ाइदे अनाउंसमेंट कयो वेटर, ऐं उन्हनि खे इलाही सुठी टेबल सजाई वई, उनखे मानी सुठी खाराई वई, उनखे तोहफ़ो ॾिनो वियो, उन छोकिरी जी हौसला अफ़ज़ाई कई वई। ऐं 15 साल खां पोइ उहा ई 15 साल खां पोइ उन ई होटल में हिकिड़ी कलेक्टर आई पंहिंजी टीम सां गॾु ऐं अची उन होटल जे मालिक जो पुछा कयूं मालिक किथे आहे, कि मालिक अंदरि वेठो आहे। मालिक खे चई तव्हां मूंखे सुञातो, चई मूं कोन सुञातो, बाक़ी एतिरो आहे त मूंखे ख़बर आहे, मूंखे ॿुधायो त कलेक्टर आई आहे मूं वटि, कि हा अॼु खां तूं 15 साल पहिरीं ॻाल्हि यादि कर, 15 साल पहिरीं हिकिड़ो पीउ पंहिंजे धीअ खे वठी आयो मानी खणण जे लाइ, कि हा वाक़ई हिकिड़ो मंदरु हिते पेश थियो हो, कि उहा आऊं ई छोकिरी आहियां जंहिंजे एवज़ में मुंहिंजो पीउ ग़रीब हो, मूंखे मानी खणण जे लाइ वठी आयो, तो मुंहिंजो मज़ाक़ न उड़ायो, मुंहिंजे पीउ जो मज़ाक़ न उड़ायो, बल्कि असांजी मुंहिंजी त हौसला अफ़ज़ाई कई। उन हौसला अफ़ज़ाई में मूं उते ऐद कयो, अॼु खां पोइ हिन माण्हू जो जेको असां क़दुरु कयो आहे हिन माण्हूअ, उन में आऊं कुझु न कुझु पंहिंजे मंज़िल ते वञी पहुची ॾेखारींदुसि। ऐं मूं महिनत कई, आऊं कलेक्टर थिया आहियां, ऐं तव्हां चइजो त तमामु सुठो कमु कयो, अचो सुठे कम जी इब्तिदा तो कई आहे, ऐं सुठे कम जी इब्तिदा तो कई, अॼु आऊं कलेक्टर, त सुठे कम जी इब्तिदा सामी साहिबु कई आहे, महिनत तव्हां करियो, तव्हांजी हौसला अफ़ज़ाई त अॼु स्वामी साहिबु कई आहे। तव्हां इन आश्रम न वियो त स्वामी साहिबु सुभाणे जेको आहे मलीर आर्ट काउंसिल ठहंदो त स्वामी साहिब जी हुन में यको उनजो ठीको स्वामी साहिबु कयो या आवामी प्रेसिडेंट कयो। तव्हांजी असां स्वामी साहिब जी जेका मतिलबु बि मक़सदु हो त तव्हांखे उजागर करणु, तव्हांजी हौसला अफ़ज़ाई करणु, तव्हांखे जेको मथे आणणु ऐं महिनत करणु तव्हांजी ज़िमेदारी आहे। तव्हां अॼु खां ऐद करियो त असां अहिड़ो पंहिंजे फन खे अहिड़ो बहितरीनु तरीक़े अंदाज़े में अॻियां खणी वेंदासीं जो मली जो बि नालो रोशन कंदासीं, सिंध जो नालो रोशन कंदासीं, ऐं अवामी प्रेस क्लब जी हौसला अफ़ज़ाई जो मान उनखे मान ॾींदासीं त अवामी प्रेस क्लब ते। ऐं ॿी ॻाल्हि आहे त हिते आदम सुरीलो वेठो आहे, असां कराची रूरल नेट हूंदो हुओ, असां इहे मुख़्तलिफ़ जेके फनकार हूंदा हुआ, दोस्त हूंदा हुआ, उन्हनि खे पाण सां गॾु खणी करे मुख़्तलिफ़ असीं हिकिड़ो स्टेज प्रोग्राम कंदा हुआसीं जंहिंमें थिएटर पेश कंदा हुआसीं। त असां स्कूलनि जे ॿारनि खे हिन थिएटर जे ज़रिए प्रोग्राम कंदासीं। असां हिकिड़ो लाड़ जो सक़ाफ़ती मेलो ठाहियो जंहिंमें उहे फनकार आया। अॼु ॻाल्हि करण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे, मक़बूल आरफानी, जॾहिं मक़बूल आरफानी खे असां दावत ॾिनी त हिन प्रोग्राम में अटेंड कई, मूं वटि किरायो न आहे, ऐं वाइल लाशारी खे चयो चई साईं मूं वटि किरायो कोन्हे, हीअ आदम सुरीलो गवाह वेठो आहे। उहे फनकार जंहिंजो नालो ई न हो, असां उन्हनि खे उते पेश कयो। अलहमदिल्ला उहे अॼु सिंध जा नाले वारा फनकार थी विया आहिनि। उन्हनि महिनत कई ऐं उन्हनि आख़िर में उन्हनि खे चैनल बि ॾिया, KTN वग़ैरह। असांजो हिन वक़्तु आर्ट काउंसिल कराची सां बि कुझु दोस्तनि सां राब्तो आहे। अॼु मुंहिंजो तव्हां सां मतिलबु वाइदा त सियासी माण्हू कंदा आहिनि जेके निभाईंदा कोन्हनि, असां समाजी वर्कर आहियूं, कोशिशि ई कंदा आहियूं। त आर्ट काउंसिल जे ताईं पहुचणु मुंहिंजी सलीम जे में मुंहिंजी ज़िमेदारी हूंदी आहे। असां इंशाअल्लाह ताला अॼु मुंहिंजी हिकिड़ी तजवीज़ आहे त सामी साहिबु इहो बेड़ो खयो आहे त अॼु बाक़त हिते हे जेके फनकार जेके मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, इहे मुंहिंजे सम्झे भले 15 वेठा आहिनि, पर 15 मुंहिंजे सम्झो आऊं सम्झां थो इहे 15,000 वेठा आहिनि मुंहिंजे साम्हूं। इहे 15,000 वेठा आहिनि। इहे 15 माण्हू अगरि सही माने में कमु कंदा न, सुभाणे तव्हां सां 15,000 फनकार गॾु हूंदा। इन जे करे त तव्हां एक्टिविटी जेके ठाहींदा, डिज़ाइन कंदा, स्कूलनि में असांजे ॿार कॉलेज आहिनि, कॉलेजनि में को बि तरबियत माना असांजो आर्ट्स जो को बि तरबियती को ट्रेनिंग सेंटर कोन्हे, ऐं स्कूलनि में तालीमी इदारनि में त माना फनकारनि जे का तरबियती को कॉन्सेप्ट ई कोन्हे। पर जॾहिं अॼु असां अवामी प्रेस क्लब जे प्लेटफॉर्म ते अॼु असां मुंहिंजी तजवीज़ आहे त मलीर आर्ट काउंसिल जे नाले सां तंदीम जो बाक़ाइदे बुनियादु रखियो हुजे, ऐं आर्ज़ी तौर ते हिकिड़ी 1 साल या 6 महीने लाइ करे हिकिड़ी भाॼी जेका ठाही वञे ऐं उनखे टारगेट ॾिना वञनि त उहा फनकारनि लाइ कमु करे ऐं मुख़्तलिफ़ जेके सक़ाफ़ती जेके मसाइल जेके पेश कयो आहे उन मसाइलनि जे हल लाइ करे उहा तंदीम जदोजहद करे ऐं बाक़ाइदे हुते मलीर में जेको इंशाअल्लाह जॾहिं असांजी सरगर्मियूं थींदो त असांखे बाक़ाइदे आर्ट काउंसिल जे लाइ जॻह बि मिली हूंदी, को मसइलो कोन्हे। जॾहिं इदारनि सां असां मुंसलिक थींदासीं, इदारनि में वञी तइलीमी इदारनि में कमु कंदासीं त वेहण जी जॻह जॾहिं मिली वेंदी त सुम्हण जी जॻह असां पाण ठाहे वेंदासीं। सो इहो ई मतिलबु मुंहिंजो आहे। बाक़ी
असां जिते MP आहिनि जा असांजा पार्टी जा जेके अलहमदिल्ला हिन वक़्तु पाकिस्तान पीपल पार्टी जा टोटल क़यादत आहे। अगरि पाकिस्तान पीपल पार्टी जो MP ऐं MNA सां तव्हां अगरि गॾिजाणियूं करणु चाहियो था, तव्हां उन्हनि खे मसइला ॿुधायो त उहा ज़िमेदारी मुंहिंजी आहे। अगरि मूंखे ज़िमेदारी ॾियो त बिल्कुलु आउं ज़िमेदारी खणण तयारु आहियां। तव्हांखे वठी ॾींदुसि, हुन सां मीटिंगूं कराईंदुसि, जेके तव्हांजा मसइला गॾिजी करे पेश कंदासीं, हरकत कंदासीं, जदोजहद कंदासीं। अलाह ताला जेको सो असांजी मदद कंदो आहे, काफ़ी मसइला हल थी वेंदा। ऐं ॿी ॻाल्हि आहे त आदम सां असां वेठे कचहरी कई त हाणे इहा टीम मूंखे मिली वई आहे। पहिरीं असां वटि टीम न हुई, मूंखे न हुई। हाणे जॾहिं तव्हांजी सुठी टीम हूंदी त असां वटि इलाही प्रोग्राम आहिनि NGO जे तरफ़ां जा। असां पंहिंजा हिकिड़ा प्रोग्राम ठाहे सघूं था, इलाही सारा मलीन मसी प्रोग्राम करे सघूं था। तो वरी बि जेको सो तव्हां अवामी प्रेस बि महिरबानी, हर वक़्तु जेको असांखे जी बि हौसला अफ़ज़ाई हिते कंदा रहंदा आहिनि, समाजी वर्करनि जी इज़त ॾींदा रहंदा आहिनि। वॾी महिरबानी। असांजो हिकिड़ो ई स्लोगन आहे, हिकिड़ो ई पैगाम आहे, कल जो भी अच्छा होगा, कल जो भी अच्छा होगा अपना भी उसमें सा होगा। महिरबानी।